أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. خلق السماوات والأرض بالحق تعالى عما يشركون. خلق الإنسان من نطفة فإذا هو خصيم مبين. والأنعام خلقها لكم فيها دفء ومنافع ومنها تأكلون ولكم فيها جمال حين تريحون وحين تسرحون وتحمل أثقالكم إلى بلد لم تكونوا بالغيه إلا بشق الأنفس إن ربكم لرؤوف رحيم. صدق الله العلي العظيم. اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وبارك وسلم تسليما كثيرا كثيرا. الله تبارك وتعالى जे कलाम मुक़द्दस मां सूरह नहल जी 3 आयत खां तिलावत आहे। अल्लाह पाक इन सूरत जी इब्तिदा में मुशरिकन खे रब सां तंबीह करणु फरमाई त तव्हां अल्लाह जे अज़ाब घुरण में जल्दी न कयो। जीअं उन्हनि इहो मुतालबो कयो त ए मुंहिंजा अल्लाह जेकॾहिं असां नाहक ते आहियूं ऐं तुंहिंजो रसूल सच ते आहे त पोइ असांजे मथां भला अज़ाब नाज़ुल करे असांखे ख़तमु करणु फरमाए। अल्लाह फरमायो त रब जो हुकुम जंहिं वक़्त में अल्लाह पाक चाहींदो अची वेंदो, तव्हां इन शइ में जल्दी न कयो। तव्हांखे जेतिरो थी सघे अल्लाह जी तस्बीह बयानु कयो, अल्लाह तबारक व तआला जी वाखाण बयानु कयो, शुक्र बयानु कयो अल्लाह तबारक व तआला जी ज़ात जो। ऐं फरमाई त अल्लाह पाक पंहिंजी मर्ज़ीअ सां वहीअ खे बि नाज़ुल फरमाईंदो आहे ऐं पंहिंजी मर्ज़ीअ सां अल्लाह तबारक व तआला काइनात जे अंदरि पंहिंजे हुक्मनि खे रब से नाफ़िज़ फरमाईंदो आहे। कंहिंखे मौत ॾे, कंहिंखे ज़िंदगी ॾे, कंहिंखे बीमारी ॾे, कंहिंखे शिफ़ा ॾे, इहे सभु अल्लाह जा मामला आहिनि। ऐं रब पंहिंजी वहदानियत जे तरफ़ इंसान खे सॾणु फरमायो त इंसान तुंहिंजे मथां हक़ आहे त मां अल्लाह तबारक व तआला जी वहदानियत, अल्लाह जे मथां ईमान, काइनात जे अंदरि उन्हनि शयुनि जे अंदरि जेके ख़ासो आहिनि अल्लाह जी ज़ात जो, उन्हनि जे अंदरि माबूद सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह जी ज़ात खे सम्झो। अल्लाह खां सवाइ कोई इबादत जे लाइक़ु न आहे। हाणे जेकॾहिं दुनिया जे अंदरि इंसान मिसाल ॾींदो त साईं गाह जी भरी मूंखे ॿिए मदद करे खणाई या कर्ज़ु खपे पियो मूंखे ॿिए मदद करे पैसा ॾिना, त जॾहिं मां इन इंसान खां मदद वठी सघां थो त पोइ जेके अल्लाह जा प्यारा बाना जेके अल्लाह खे प्यारा थी चुका आहिनि उहे पंहिंजे क़ब्रुनि जे अंदरि आहिनि, त उन्हनि खां भला मां मदद छो नथो वठी सघां। इहे मिसाल इंसान जी बेकार ज़हनियत जी निशानी आहिनि। बाबा अल्लाह तबारक व तआला इंसान खे पंहिंजी वादानियत जे तरफ़ मुतवज्जह करे थो उन्हनि कमनि में जेके ख़ासि आहिनि अल्लाह जी ज़ात सां। मींहुं वसाइणु अल्लाह जी ज़ात जो ख़ासो, इन ज़मीन मां सलनि खे फुटाइणु तव्हांजे लाइ अनाज खे पचाइणु, बाग़नि खे पचाइणु, सिज खे रोज़ानो उभर खां उभारणु, ओलह जे तरफ़ लाहिणु, अव्हांखे औलाद ॾियणु, औलाद जहिड़ी नेमत ॾियणु, अव्हांखे रिज़्क़ खाराइणु, अव्हां रिज़्क़ खाओ था, उन रिज़्क़ जे अंदरि हिकु लुक़मे जे अंदरि तव्हांजे पेट जी बुख लहे थी, इन बुख खे लाहिण वारी ताक़त, पाणीअ जो ढकु पियो था उन सां उन जे लाहिण वारी ताक़त, ऐं काइनात जे अंदरि जेके बि मामला हलनि था इहे सभु जो सभु अल्लाह जी ख़िलक़त आहिनि। ॾींहुं ख़तमु थी वियो, राति अची वई, राति ख़तमु थी वियो, ॾींहुं अची वियो, इहे सभु ख़ासा अल्लाह जी ज़ात जा आहिनि। इन्हनि शयुनि जे अंदरि तव्हां ख़ालिस जेको आहे बनायो अल्लाह जी ज़ात खे। इन्हनि शयुनि जे अंदरि अल्लाह सां कंहिंखे शरीक न बनाए। बाक़ी त दुनिया माता तल असबाब आहे। जेकॾहिं को इंसान ताक़तवर आहे त उहो ताक़तवर इंसान त ज़ाहिर ज़ईफ़ जी मदद कंदो, त हाणे उहो हुनजो रब थोरी थी वियो, उहो हुनजो मौसम थी सघे थो, हुनजो महिरबान थी सघे थो, हुनजो रब त न चइबो। त अहिड़ा मिसाल ॾेई करे इंसान जेको आहे गुमराही जे अंदरि न वञे। अल्लाह पाक रब पंहिंजूं ॿ नेमतूं वरी ख़ुसूसन यादि ॾियारे करे इंसान खे पंहिंजी तौहीद जे तरफ़ दावत ॾिनी। साईं असां अल्लाह खे अकेलो करे मञूं, भला छो?
फरमाई त पहिरियों त हिन जे करे ख़लक़ समावाति वल अर्द बिल हक़, आसमाननि ऐं ज़मीन जे विच में तव्हां रहो था। इन ज़मीन ऐं आसमान जे विच में जेके नेमतूं तव्हां हासिल कयो था, तव्हां अपनायो था, इन्हनि सभिनीनि जो ख़ालिक़ मुंहिंजे अल्लाह जी ज़ात आहे, इन जो को इनकार न आहे। फरमाई त तआला अम्मा युशरिकून, बुलंद ज़ात आहे, तव्हांखे घुर्जे त तव्हां शुक्र कयो अल्लाह तबारक व तआला जी ज़ात जो। ख़लक़ल इंसान, ॿिए नंबर ते अल्लाह पाक ॿियो दलील इहो अता फरमायो, फरमाई त तव्हांखे पंहिंजे अबे अम्मा मां पैदा कई त इहो त हिकिड़ो सबबु थियो। केतिरा ई जोड़ा अहिड़ा आहिनि निकाह खां बाद में उन्हनि खे औलाद नथी थिए, अल्लाह जी मर्ज़ी आहे। फरमाई त पर जेकॾहिं इन सबब जे अपनाइण खां बाद में इन मां औलाद खे पैदा करण वारी ज़ात, ऐं वरी 1400 साल अॻु में अल्लाह पाक इन साइंस खे बयानु फरमायो त असां इन माउ जे पेट जे अंदरि इन ग़लीज़ नुतफ़े मां कीअं रत जो दिग था ठाहियूं, ऐं रत जे दिग मां वरी असां कीअं गोश्त जो लोथड़ो था ठाहियूं, ऐं गोश्त जे लोथड़े मां वरी असां कीअं इंसान जे हॾनि जो पिंजरो था तयारु कयूं। हॾनि जे पिंजरे जे तयारु करण खां बाद में वरी असां उन जे मथां फ़क़त सौरल इज़ाम लहमा, फरमाई त उन जे मथां गोश्त खे चाढ़े करे हसीन जमील इंसान खे असां पैदा था कयूं। त फरमाई त ॿी नेमत अल्लाह तबारक व तआला जी ज़ात जी इहा। फरमाई ख़लक़ल इंसान में नुतफ़तिन फ़इज़ा हुव ख़सीमुम मुबीन, पैदा कई इंसान खे इन नुतफ़े मां। हाणे इंसान पहिरियों त अल्लाह पाक इशारो फरमाए त इंसान पंहिंजे पैदाइश जे तरफ़ नज़र कर, तुंहिंजी पैदाइश छा आहे, पंहिंजो पाण ते मस्ती करण वारा इंसान, तुंहिंजी पैदाइश जी हैसियत छा आहे। जीअं अॼुकल्ह जेको आहे असां वटि बहस हले थो त बाबा मुंहिंजो जिस्म मुंहिंजी मर्ज़ी, त इंसान जो पंहिंजो जिस्म जेकॾहिं आहे त इंसान पंहिंजे जिस्म मां इन ग़लाज़त खे कढण खे बंदि करे ॾेखारे, ख़ुशबू कढी ॾेखारे। भला चवंदा आहिनि न त जेको इंसान खाए थो उन खां बाद में जेका ग़लाज़त निकिरे थी, इन ग़लाज़त खे तुंहिंजो जिस्म आहे, तुंहिंजी मर्ज़ी आहे, त भला इन ग़लाज़त खे तूं ख़ुशबू में तब्दील करे ॾेखार। पर असां वटि जहालत जी एतिरी इंतहा आहे जो असां वारा जेके काज़ी आहिनि उहे बि इन शइ खे सम्झण खां क़ासिर आहिनि। चयो बाबा जेकॾहिं औरतूं नारो हणनि थियूं मुंहिंजो जिस्म मुंहिंजी मर्ज़ी, त छा थी पियो, हो पंहिंजा हक़ थी वठनि। अल्लाह जा बाना उर्फ़े आम जे अंदरि हिकिड़ो तरीक़ो हूंदो आहे, जेकॾहिं को माण्हू उघाड़ा लफ़्ज़ अपनाईंदो, उघाड़े लफ़्ज़नि मां उघाड़ो मतिलबु न वरितो वेंदो त छा वरितो वेंदो, औरत नालो ई जेको आहे उघड़ जो आहे, उनखे ढकण जो हुकुम आहे। हाणे जेकॾहिं औरत ज़ात उथी बीह करे चवे त मुंहिंजो जिस्म मुंहिंजी मर्ज़ी, त इन जो मतिलबु छा वठिबो सवाइ बदकारीअ जे, सवाइ बेहयाई जे, ऐं सवाइ इन जेको आहे ख़िलाफ़ शरअ कमनि जे ॿियो छा वरितो वेंदो। वरन जेकॾहिं औरत खे पंहिंजो हक़ खपे थो त उनखे घुर्जे त हू पंहिंजे हक़ जा परदे वारा नारा लॻाए, चवे त असांखे विरासत जे अंदरि पंहिंजो हक़ पूरो ॾियो, असांखे जेको आहे ॿाहिरि असांखां हक़ खसे हक़ वठी करे ॾियो, असांखे जेको आहे घरनि जे अंदरि तशद्दुद थिए थो उन तशद्दुद खे रोकियो। फिलाणा दरिंदा फिलाणा माण्हू असांजे मथां ज़ुल्म कनि था पिया, उन्हनि ज़ुल्मनि खे रोकण जी कोशिशि कयो। नंढपण जी उमिरि जे अंदरि जेका शादी थिए थी उन शादी खे रोकियो, या वरी जेको कारोकारी जा जेके ज़ुल्म थियनि था पिया उन ज़ुल्म खे रोकियो, या वरी वटे सटे जा निकाहनि जे तहत जेके ज़ुल्म थियनि था उन्हनि खे रोकियो। हुजण त ईअं घुर्जे त अहिड़ा नारा हुजनि त माण्हू सम्झे बि सही त साईं वाक़ई जेके आहिनि औरतुनि जे हक़ जे लाइ ॿाहिरि निकिता आहिनि। पर जेकॾहिं नारो ई उघाड़ो हणंदा, उनजी जेका आहे इब्तिदाई जेकॾहिं उघड़ खां हूंदी त उन मां मुराद उघड़ न वरिती वेंदी त ॿियो छा वरिती वेंदी। असां वारे काज़ी जाहिलनि खे बि ख़बर नथी पवे, चवनि त जेकॾहिं औरत पंहिंजे हक़ जे लाइ ॿाहिरि निकिरे थी कहिड़ो फ़र्क़ु थो पवे। मुंहिंजा दोस्त ॻाल्हि इहा आहे, औरत पंहिंजो हक़ वठे बिल्कुलु वठे, पर ज़ाहिर आहे त जीअं औरत नालो ई परदे जो आहे, पंहिंजे परदे जे अंदरि रही करे हक़ जा नारा जेके आहिनि अहिड़ा हणे जंहिं नारनि जे अंदरि जेको उनजो सम्झो त उनजी उघड़ नज़र न अचे, उनजी बेहयाई नज़र न अचे। हालांकि इस्लाम काइनात जे अंदरि अहिड़ो को मज़हब न आहे जहिड़ो इस्लाम जेको औरतुनि खे हक़ ॾिनो आहे। तव्हां ॾिसो त उलमा जेको आहिनि ज़्यादातर औरतुनि जे हक़ ते बयानु करे करे मुआशिरे खे सुधारियो आहे। पहिरियां जेको आहे असां वटि जाहिल क़ौम जे अंदरि इहो हूंदो हुयो त घर जे अंदरि मर्द जेके आहिनि खट ते सुम्हिया पिया हूंदा, औरतूं ॿिन्हिनि में वञी करे पोख खाईंदियूं हुयूं ऐं वञी करे महिनतूं कंदियूं हुयूं। मां महिनत करे उलमा जेको इहा महिनत कई जो उन्हनि खे गैरत ॾियारियूं त बाबा मर्द आहियो, तव्हांजो कमु आहे महिनत करणु, तव्हां महिनत वञी करे ॿाहिरि वञी करे कमु कयो, औरतुनि खे इज़त वारी ज़िंदगी घर में गुज़ारण करे ॾियो। इहो हिकिड़ो इस्लाम जो तरीक़ो आहे। जॾहिं औरतुनि खे घर में विहारियो थो वञे, हाणे वरी चवंदा त साईं औरत खे घर में न विहारियो, औरत खे ॿाहिरि कढो। असुल जेको आहे इन जी जेको बेहयाई आहे, या वरी चवंदा त साईं मर्द जी अखियुनि ते पटियूं ॿधो ऐं जेको आहे इहे मर्द जेके आहिनि औरतुनि ते बदनज़री छो था कनि। इस्लाम इहो बि हक़ ॾिनो, हुकुम ॾिनो
त मर्द खे त तूं पंहिंजी नज़र खे झुकाए जीअं फरमायूं त जेकॾहिं इहो बदनज़री करे थो क़यामत जे ॾींहुं इन जे अखियुनि में जेको आहे जहन्नम जे अंदरि गरम सीखूं करे हुन जे अखियुनि में हयूं वेंदियूं इहो बि त अज़ाब आहे हिन मर्द जे लाइ पर औरत जे मथां का पाबंदी न आहे उहो पंहिंजो जिस्म उघाड़ो करे हले या पंहिंजो जिस्म चुस्त करे हले जीअं चवंदा आहिनि न त जेकॾहिं गोश्त ज़ाहिर करे हलंदव त कुता त हुन जे मथां पिया लूसींदा उन जे मथां त पिया कुता लपकंदा अची करे तव्हां गोश्त खे ढकण जे लाइ तयारु न आहियो बाक़ी चओ त कुतनि जा वात वञी करे ॿधी छॾियो पोइ हाल मुआशिरे जो इहो थींदो जहालत जी इंतिहा लॻी पई आहे को जेको आहे विच में हल कढण जो जॾहिं काज़ियुनि जो इहो हाल हुजे जिन खे उर्फ़ आम जे नारे जी ख़बर न पवे उर्फ़ आम जे अंदरि जेका शइ ग़लति जंहिंजो रुख़ वरितो वेंदो आहे हुनजो मतिलबु ई ग़लति हूंदो आहे जेकॾहिं तव्हां उनजो हक़ु जेकॾहिं मां पंहिंजो हक़ु वठां थो मां पंहिंजो हक़ु घुरां थो मुंहिंजे ज़बान ते जेकॾहिं अख़लाक़ ऐं किरदार ऐं हक़ जो नारो ई सुहिणो न आहे त पोइ त माण्हू त इहो सम्झंदो त बाबा हीउ जेको आहे बजाए हक़ वठण जे हीउ त फ़साद थो फैलाए त हीउ जेके आहिनि फ़साद वारा नारा आहिनि हिननि फ़सादनि खे छॾे करे जीअं मूं अर्ज़ु कयुमि त बाबा असांखे विरासत जे अंदरि हक़ु ॾियो क़ुर जे मुताबिक़ असांखे हक़ु ॾियो असांखे जाइदाद में पंहिंजे अबे जी मिल्कियत मां हक़ु ॾियो जॾहिं उमिरि असांजी बुलूगत खे पहुचे असांजी मर्ज़ी खां बिना जेको आहे निकाह न करायो या नंढी उमिरि जे अंदरि निकाह न करायो या औरतुनि जे अंदरि निकाह खां बाद में जेके तशद्दुद थियनि था जेके जाहिल मुड़ुस पंहिंजी औरतुनि जे मथां तशद्दुद कनि था उन्हनि तशद्दुदनि खे रोकियो अहिड़े क़िस्म जा मुतालबा हुजनि त उहो सॼो मुआशिरो नेक ऐं इस्लाह वारो मुआशिरो ई उन्हनि सां गॾु बीठो आहे पर जेकॾहिं नारो ई अहिड़ो हूंदो जिस्म जो मतिलबु छा आहे जॾहिं औरत नारो ई हणंदी त मुंहिंजो जिस्म जंहिंमां ख़बर ई फौरन जेको आहे ज़हन हुनजे जिस्म जे तरफ़ हले थो वञे त पोइ त हिन मां मालूम ई इहो थींदो त इहे जेके आहिनि पंहिंजे फ़हाशी ऐं ख़राबी पैदा करण वारा नारा आहिनि इहे फ़साद फैलाइण खां सवाइ कुझु बि न आहे कॾहिं कंहिं बि लिबरल जेको इस्लाम जो थोरो मञियो हर को मञे थो इन ॻाल्हि खे इस्लाम खां अॻु में जेको आहे औरतुनि खे ज़िंदा दरगोर कयो वेंदो हुयो मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन आयो साईं जन इन इंसानियत खे इन जहालत खां कढी करे इन खे जन्नत जो हक़दार बनाए इंसानियत सेखारी उन्हनि इंसाननि इन ई औरत खे धीअ जी सूरत में पंहिंजे अखियुनि जो नूर बनायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अम्मा फातिमा साईं रज़ी अल्लाह ताला अन्हा जॾहिं ईंदी साईं जन पंहिंजी चादर मुबारक लाहे करे अम्मा फातिमा साईं जो इस्तक़बाल फरमाईंदा हुआ उम्मत खे सबक़ ॾिनो फरमाईंदा पंहिंजी नियाणियुनि जो अहिड़े अंदाज़ में इस्तक़बाल कयो पंहिंजी घर वारनि जा हक़ अहिड़े अंदाज़ में अदा कयो जो पाण साईं जन अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जन सां गॾिजी करे कॾहिं साईं जन थांव मुबारक बि धोईंदा हुआ कॾहिं साईं जन घर जी सफ़ाई मुबारक बि कराईंदा हुआ कॾहिं साईं जन पंहिंजा कपिड़ा मुबारक बि सिबंदा हुआ इहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जूं तालीमात आहिनि कॾहिं कंहिं दुनिया जे इन बेवकूफ़ कंहिं चयो या दुनिया जा जेके फ़लासफ़र जेके पंहिंजो पाण खे होशियारु सम्झनि था हुकूकनि जी जंग वेहण वारा चवनि था कॾहिं उन्हनि औरतुनि चयो त हाओ ॿेली असांखे हक़ मिलियल न हुया असांखे जेकॾहिं काइनात जे अंदरि कंहिं हक़ वठी ॾिना आहिनि त उहा हक़ वठी ॾियण वारी शख़्सियत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह तबारक व तआला दीन खे कुशादो फरमायो इस्लाम क़ुर जे अंदरि सूरह निसा जे नाले सां सूरत नाज़िल करे छॾी सूरत निसा औरतुनि जे हक़ जे बारे में क़ुर जी पूरी सूरत अची पोइ खणी जहालत जे करे दीन खां बेज़ारी जो इज़हार बि इहे इंसान कनि दीन पाण इहे न ॾियनि उनजे बावजूदि चवनि त जेको आहे मुस्लमान मुआशिरे जे अंदरि औरत खे आज़ादी न आहे मुस्लमान मुआशिरे जे अंदरि औरत खे जेका आज़ादी हासिलु आहे काइनात जे अंदरि कंहिं बि मुआशिरे जे अंदरि इहा आज़ादी हासिलु आहे बाक़ी जेकॾहिं आज़ादी नालो इन शइ जो आहे त औरत जंहिंखां वणे वञी करे बदकारी कराए त पोइ उन्हनि जो हाल ॾिसो जो वञी करे यूरोपियन मुल्कनि जे अंदरि कंहिं बचे खां वञी करे तव्हां हुनजे पीउ जो नालो पुछंदा न उते जुर्म आहे त हुनजे पीउ जो नालो न पुछो छो को बि इंसान जेको आहे दरिंदे वांगुरु उन औरत सां बदकारी कंदो उनखां बाद में ग़ाइब थी वेंदो हाणे औरत बि ॼाणे हुनजा ॿार ॼाणनि उनजे मथां निकाह खां अॻु में 3-3 4-4 ॿार ॼणियूं वतन थियूं हलंदियूं ऐं उन्हनि खे पीउ जे नाले जी ख़बर ई न आहे छो त उन्हनि मर्द खे आज़ादु करे छॾियो उहो ई मर्द इन औरत खे भड़काए थो पियो त तूं बि जेको आहे इस्लामी मुआशिरो जिते हया अञा बाक़ी आहे इन हया जी चादर खे फाड़े करे उछलाए ताकी जेको आहे मर्द अहिड़ो आज़ादु थिए जो पंहिंजे सम्झो त जिस्मानी जेके हुन जूं शैतानी ख़्वाहिशूं आहिनि उनखे सुहिणे नमूने सां पूरो करे सघे आज़ादीअ सां ऐं औरत घर जा ॿार बि ॿाहिरि खणे ऐं हीउ जेको आहे पंहिंजो आराम ऐं राति सां वेठो हुजे हालांकि इस्लाम घर जे ॿाहिरां वारो कमु मर्द ते रखणु फरमायो घर जे अंदरियां वारो कमु औरत ते रखणु फरमाई इहा ई औरत जेकॾहिं मुड़ुस जी ख़िदमत करे त इनखे क़ैद सम्झो वञे थो जेकॾहिं पंहिंजे अबे अम्मा जी ख़िदमत करे इनखे क़ैद सम्झो वञे थो पर इहा ई औरत जेकॾहिं जहाज़नि में वञी करे ग़ैर मुहरम 400-500 माण्हुनि जे साम्हूं दंद पटे जेकॾहिं उन्हनि जे साम्हूं खाधो ऐं मानी रखनि त उनखे फैशन सम्झो वञे थो इहा हया ऐं ग़ैरत आहे इहा ॾिसो त सही न मुआशिरे खे काॾे था वठी वञनि इहा ई औरत नौकरीअ में जॾहिं पंहिंजे बॉस जे साम्हूं बीही करे ऐं उनजे साम्हूं जेको आहे उनजी हर ख़्वाहिश पूरी करण ते मजबूर थी वञे
वरन जेको आहे या त केतिरा ई वाक़िया चवंदा यूनिवर्सिटियुनि जे अंदरि उन्हनि जूं मार्कूं पयूं थियूं कटिजनि, ऑफिसनि जे अंदरि उन्हनि जूं पघारूं पयूं थियूं रुकजनि, या जेको आहे तव्हां ॾिसो त जिते उन्हनि जूं वॾनि जूं ख़्वाहिशूं पूरी नथियूं थियनि, उन्हनि दरिंदनि जूं ख़्वाहिशूं पूरी नथियूं थियनि, त उन्हनि जूं सहूलियतूं ख़तमु पयूं थियूं थियनि, त उते जेको आहे को आवाज़ उथाइण लाइ तयारु न आहे। जेके बचियूं कुझु जेके हया जो जेको असां वटि अञा ताईं परदो बाक़ी आहे, उन हया जे परदे खे फाड़ण जे लाइ कोशिशि लॻी पई आहे हिननि जी। त अॻ में ई जेको असां वटि परदो घणो आहे, ऐं जेकर इहा परदे जी ॻाल्हि कजे चवनि त साईं हीअ त रोशन ख़्याली जे ख़िलाफ़ आहे। रोशन ख़्याली नालो घणप जो आहे छा भला? रोशन ख़्याली नालो त इहो आहे, तव्हां ज़माने सां हलो, पर कम अज़ कम के हुदूद ऐं क़ुयूद त हूंदा आहिनि। हाणे जेकॾहिं को माण्हू सियाणो पंहिंजे घर खां कपिड़ा लाहे करे ॿाहिरि बीह करे निकिरी बीह रहे, चवे त मुंहिंजो जिस्म आहे, मुंहिंजी मर्ज़ी आहे, मां उघाड़ो बीहां त मुंहिंजी मर्ज़ी आहे। अलाह जा बाना के हुदूद जेके आहिनि इस्लाम जा हूंदा आहिनि, के हुदूद तव्हांजे मुआशरे जा हूंदा आहिनि, के हुदूद तव्हांजे इलाइक़े जा हूंदा आहिनि। तव्हांजो इलाइक़ो तव्हांखे इन शइ जी कॾहिं बि इजाज़त ॾींदो जो हिकिड़ो सियाणो माण्हू पंहिंजा कपिड़ा लाहे करे ॿाहिरि बीह रहे, चवे त मुंहिंजो जिस्म आहे, मुंहिंजी मर्ज़ी, चवंदा चरियो आहे पहिरें नंबर बाबा के मुआशरे जा हक़ हूंदा आहिनि, के इस्लाम जा हक़ हूंदा आहिनि। हा ठीकु आहे, हर इंसान खे पंहिंजे जिस्म जे मथां हुदूद जे अंदरि रही करे मर्ज़ी हासिल इख़्तियार करण जो हक़ हासिल आहे। उहो मर्द खे बि हासिल आहे त औरत खे बि हासिल आहे। जेकॾहिं को माण्हू या का औरत जेकॾहिं पंहिंजी मर्ज़ी सां क़ज़ा हाजत करणु वञे त उनखे मर्द रोके बीहंदो छा त न वञ, मुंहिंजी मर्ज़ी आहे तूं न वञ। हूअ चएसि न त मुंहिंजो जिस्म मुंहिंजी मर्ज़ी। इहा बेवकूफ़ी आहे। बहरहाल मूं अर्ज़ु कयमि त इहो इंसान अल्लाह तबारक व तआला जी नाफ़रमानी जॾहिं करे थो त पोइ हुनजो अकुल बि सड़प थी थो वञे, जहालत जी इंतिहा लॻी पई आहे, कंहिंखे ख़बर ई नथी पए त मां जादू कयां। सो क़ुरान फरमायो ख़लक़ल इंसान मिन नुतफ़तिन, फरमाई इंसान खे असां नुतफ़े मां पैदा कयोसीं, फ़ैदा हुआ ख़सीम मुबीन, पोइ इहो इंसान जेको ग़लीज़ नुतफ़े मां पैदा थियो, इहो ई अल्लाह जे कानून सां विढ़े थो। हाणे अल्लाह सां बज़ात ख़ुदि इंसान न विढ़ंदो, जेको रब जे कानून सां बग़ावत करे थो, मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत सां बग़ावत करे थो, त ज़ाहिर आहे इहो अल्लाह आहे, अल्लाह जे रसूल सां जहिड़ो न आहे त ॿियो छा आहे। इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुम अल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम। क़ुरान फरमाई जेकॾहिं तव्हांखे अल्लाह जी मोहब्बत खपे, मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत कंदा वञो, तव्हांखे अल्लाह जी बि मोहब्बत हासिल थींदी, रसूलुल्लाह जी बि मोहब्बत हासिल थींदी, ऐं अल्लाह पाक तव्हांजे गुनाहनि खे बि बख़्शण फरमाईंदो ऐं तव्हांजे मथां रहम जो मींहुं नाज़िल फरमाईंदो। अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह से अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।